डिवीजन इंजीनियर जी मुबैना बेकायदगिन खिलाफ ठेकेदारन ऐं सिविल सोसाइटी पारां संदसि ऑफिस ॿाहिरां एहतजाज कंदे इंजीनियर खिलाफ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते ठेकेदार सनाउल्ला महर, राजा सिंधी, नईम बलोच ऐं ॿियनि जो चवणु हो त प्रोविजनल हाईवेज़ जी अरबें रुपयनि जा ठेका इंजीनियर ज़ैनुलाब्दीन मौर्यो टेक्निकल तरीक़े सां विकिरो करे रहियो आहे, जेको अमल बग़ैर सिफ़ारिशी ठेकेदारनि सां वॾी नाइंसाफ़ी आहे। इंजीनियर ज़ैन मौर्यो ऑफिस में वेहण बजाय उताक ते वेही ठेका विकिरो करण जो कारोबार शुरू कयो आहे। हुननि जांच कंदड़ सरकारी इदारनि खे अपील कई आहे त ज़ैन मौर्यो जो 10 सालनि जो रिकॉर्ड चेक कयो वञे ऐं संदसि कयल करप्शन जी जांच करे कार्रवाई कई वञे। हुन प्रोविजनल हाईवेज़ डिवीज़न सखर जे इंजीनियर ज़ैनुलाब्दीन मौर्यो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त का बि बेक़ाइदगी नाहे कई। एहतजाज कंदड़ ठेकेदार ब्लैकमेल करे वॾा ठेका वठणु चाहिनि था। टेक्निकल टेंडर 3 माण्हुनि जी कमेटी हूंदी आहे, जंहिंजो मां सरबराह हूंदो आहियां, जंहिंमें पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग ऐं बिल्डिंग्स खाते जा SDO इन जा मेंबर हूंदा आहिनि। साफ़ ऐं शफ़ाफ़ टेंडर सुपरा कानून मूजिबि कयूं पिया। 3 महीना छंछाण थींदी आहे, जंहिंखां पोइ फिनांशियल जी मंज़ूरी बाद अप्रूवल ॾिनो वेंदो आहे। इल्ज़ाम तराशियूं ग़लति आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।